साईं तव्हां ॻाल्हि पई कई जंग वारी 65 वारी उहा पूरी कयूं बाद में रहिजी वई पोइ तव्हां जॾहिं उन्हनि हमिलो कयो पोइ अॻिते छा थियो? अॻिते असीं राति ते हुन हमिलो कयो। असांजो जेको पाणी हो हिकिड़ो टांकी ठहंदी आहे उहा असां खां असीं दड़े ते हुआसीं हेठि हुई असांजे विच ते हुई पर उन में छा हो जो ॿेर जो वणु तमामु घणो हो अॾ हुई। पोइ असां वटि माण्हू जेके हुते जेके न उन रेंजर उन बीहारिया उन वीचारनि मां हिकिड़ा शहीद थी विया। हिकिड़ा हिन खिपरे जा उहे झलिजी विया। पंहिंजा फ़क़ीर न हीअ काइम खानी हा पर हुआ फ़क़ीरनि सां गॾु पर फ़क़ीरनि सां हलिया कोन हुन ॾींहुं विया पोइ झलिजी विया। असीं उते आयासीं उते नेठि आख़िरकार अब्दुरहीम नालो हिकिड़ो रेंजर जो DSP हो उहो बि गाॾी काए अची मुंहिंजे भर में उभो उहे ॼण भाॼी त मूंखे गॾु वेलियो हलियईं। तव्हांखे चई हा मूंखे का ख़बर कान पवंदी। हुन वारलेसूं कयूं मथे त हैदराबाद मां ऑर्डर आयो त अचूं पिया फ़ौज अचे थी। असीं जो था राति जो माण्हू बुख वञा मरदा खयासीं माण्हू 20-22 के फटियल हुआ के पुठनि में धक लॻल हुआ के सिपाही फटियल हो उनखे खयासीं ॾखड़ायासीं। हिकिड़ी बनी मूंखे सुधी थी उन में गिदरूं छाऊं जाम हो उन जे भर में अची सुतासीं वेठासीं उनखे उथियारे में। हिकिड़ो सिपाही मूंसां हलंदो हो हिकिड़ो हो त पंजाबी पर करामत नालो हुअसि उन असीं वियासीं हुन गिदरनि छाण जा झोल भरे अची नाखियासीं त हिकर त बुख बि लही वई उञ बि लही वई सभु कुझु लही वियो। हाणे आयासीं ॾुल्हार त हिकिड़ो आहे उहो पंहिंजे पाकिस्तान जे हद में आहे हीअं आयो बांदर मथे उन ते आयासीं माण्हू सभु खता थियल आहे किरी पिया। उते हिकिड़ो वाघो नालो समूह हलियो तड़ ते रोटियूं बि पीआरी उनखे पुछियो को आहे शइ वटि का त मूंखे आहे त ॿियो कोन बाजरे जो को अधु माण्हू 10 किलो आहिनि मुंहिंजो इहे घणेई आहिनि। मेरी मूंखे अहिड़ी अलाह हिमत ॾिनी एतिरी तकलीफ़ पई पर तॾहिं ॾाढी लाहींदो हुउसि ॾाढी बि लाहे वियुसि तड़प करे वियुसि कपिड़ा पिया ॿिया उहे बि पहिरे वियुसि बकरीअ खे सीर ॾियनि वंडा समेटा वठी उहा बि वॾे हिकिड़ी चाकू तरिया ऐं गॾु रखंदो हुउसि। सही पहुची पियो हुआसीं ॿेड़ी वॾे कुटे आईसूं देॻ में बाजरी बि विधीसूं। हू जेके सिपाही हुआ रेंजर जो DSP हो ॿिया कजा हेॾां पेर पर कुल उते किरिया पिया ॿेड़ी मानी तम त यार कोन्हे ॿी त छा बि कोन पर पाटरी हुयूं हिकिड़ी ॿ भई हुनखे उथियारे में त उहो DSP जेको हो हुनजी हा ताली आहे हा अञा ताली आपको फ़रिश्ता आहे वो तड़प करे वियूं ॾाढी बिठाए वियूं असीं त उथियण कोन्हे भई उथिया उहो टुकड़ो खाधऊं उहो गोश्त बकरी मतारी हुई आहे उहो जो चांवर आहे उहो हाणे बाजरी गॾिया त अहिड़ो थी वियो जो बुख में त पोइ बसर में हा हा भलो न साईं। अदा हिते एतिरी हुई जा बंदूक हिकिड़ी गोलियूं जी हिकिड़ी पेती मूंखे मिली थिरलोट जी उहा बि गॾु खणी विया छॾे में कान वरी हाणे आयासीं ॿियो अॻिते तड़ो हिकिड़ो भरणाऊ करे चऊं उन ते उहो पटियल उहे खयम हाणे गाॾीअ जो तेल किरी वियो हू ॿिया उते छॾे में हू पटियल उहे खयम को उठ उन सामान था छॾाइनि के सरकारी हुआ उते आयासीं त उते माण्हू जेके भॼी विया न तन वञी ॻाल्हि हलाई त अली मोहम्मद शहीद थी वियो। अच्छा असां ॾिठो हीअं हो मथे में टाल हुई फलाणो हो ढिंकड़ो हो
हिते वरी मुंहिंजो भाउ पतेली उहो ॿियो हाजी हमीर ॿिया 2-3 ॼणा उठनि ते चढ़ी निकिता असीं बि उन ॻोठ में वियासीं त हू बि आया हुते मिली हुनखे बि ईमान आयो हाणे गोलियूं वारी पीती न हुनखे मुंहिंजे हीअ खणी वञो ऐं आऊं हीअ फटिल खणी हिकु पोस्टर में विझां उहो फटिल उहो गिनी आयासीं पोस्टर में राति जो उते रहियासीं बसि पाकिस्तानी पोस्ट हुई ॾेई पाकिस्तानी हुई सैदा जी उते छॾे आऊं वियुसि घर वियुसि त टुकड़ो थोरो खाधनि त गाॾी अची वई न तोखे साहिबु घुराए थो हलो साईं आयासीं उते चऊं तोखे सुंदरी वञिणो वरी वापसि उते इंडिया उहो आयो आहे मेजर साहिबु आर्मीअ जो उन तो घुरायो मिलिया हलो वियासीं उते जिते मुक़ाबिलो थियो हाणे हुते पाकिस्तानी फ़ौज पहुची वई पाकिस्तानी फ़ौज पहुची वई 2 ट्रकूं हुयूं या एतिरियूं हुयूं भरियो हुयो मेजर को लुकमान नालो हो उन मूंखे चयो त बलोच रेजिमेंट हुई तॾहिं हुन चयो त हाणे तुंहिंजे स्कीम सां थींदो कमु कीअं करियूं हिनखे त हिनखे मूं चयो त हीअ फलाणो जेको इहो इलाइक़ो आहे हिन में हुनजी इंडिया जी फ़ौज भरपूर आहे पाण खे हिन जे पोयां दाव लॻाइणो पए चई ठीकु आहे लॻाराए हाणे तॾहिं हीअ ॿार लही सघे हीअ सिट इहो हो ई कोन असांखे हूंदियूं हुयूं तारूं उहे गेले वञी हुन होटल ते पहुतासीं उते वरी गॾे उहो फोन हणी वरी ॿी सलाड़ींदा हुआसीं अच्छा उहा सलाड़ खणी वरी पंहिंजे शहर ते वियासीं त उते वरी 3 सलाड़ींदा हुआसीं पर अहिड़े नमूने सां हिन खे फेरे हुनजे पुठे मां वञी हीअ जो पासो जेको पंहिंजो पाकिस्तान वारो उन जो बि थोरो हिसो त रहिजी वियो पर ॿियो हिसो जेको असां कवर कयो सिजु मिलियो हाणे तव्हां घेरो कयो घेरो असीं करे वियासीं मुकमल हुनजो घेरो मुकमल आहे मुंहिंजो घेरो मुकमल आहे हाणे पोइ क़िस्मत में सभु कंहिंजी संदी खटाए बाबा सिजु फजर नमाज़ जो टाइम खां थोरो पुठि हुई पर सिजु उभरियो पियो उन महिल 5 ॼणनि सां ट्रैंक कई हुन सां ट्रैंक कान हुई ट्रैंक हुई आर्मीअ सां ट्रैंक हुई ट्रैंक जा अंदरि जीअं लॻायूं त उन जेके भिती हुयूं से उन जा टुकड़ा जे न उछलनि त हुन रोड जे तरफ़ वञो कनि अची जो ट्रैंक तपाया आया हू भॻा पोइ हिते भॻा त पोइ घेरो 54 या 55 हुनजा हुआ 50 मथे हथ करे उभी रहियो उनखे पकड़ियासीं विधासीं ट्रक में मोकिलियासीं हैदराबाद बसि पोइ उते वेठा हुआसीं वाह वाह ज़बरदस्त उहा चौकी तव्हां फतेह कई कामयाबी हासिल नसीब थी पोइ साईं थींदे मथां असीं उठनि ते वेंदा हुआसीं आर्मी जेका हुई सा सियाई सॼी असांजी वठंदी हुई त असीं त वाक़ुफ़ हुआसीं मक़ामी माण्हू पोइ अॻिते वियासीं हिकिड़े जाइ ते सिज बि लथो पिए त इंडिया जी पोस्ट हुई मुगियासर नालो हो उन ते वियासीं असां वञी 2-3 माह मथे वञी हुनखे ॾिठोसीं त हेॾा वञनि पिया मानी पिया खणनि या टुकुर पिया खणनि या उठ बि सां हिकिड़ो हो हुन ते हमराह चयो उठ जो खायो वियो खणी हुन दड़े मथे चढ़ी आयो दड़े मथे चढ़िया राड़ो पोइ रड़ कयईं हू बि सारियऊं हाणे असीं लथासीं निकितासीं हाणे जो निकितासीं त हाणे मूं ॾिठो त अॻियां त आर्मी आहे उहो बि वरी आर्मीअ जो कानून थींदो आहे त पासवर्ड राति जो ॾींदा आहिनि त अली मोहम्मद त फलाणो हिकिड़ो इहो हिकिड़ो ॾींदा आहिनि अचण वारो हीअं चए ऐं हू हीअं चए त पोइ सम्झे संदो आहे उहो बि असां वटि कोन हो विच में आयासीं हिकिड़ी ज़मीन खड़ी हुई
तली हुई उन मज़े जॾहिं आयासीं तॾहिं उठ फेरे खां वरी कढिया साइड ते कढी वियासीं उते वेली दड़ो हिकिड़ो हो उन दड़े में कमु विया कोन आहियो पर उते ॿूड़ा थिया फूग थिया उन जो चइनी पासे हीअं घेरो हो उनजे विच में खॾो खिरी हुई उन में लाहे वेले सुतासीं त मूं चयो त मुंहिंजी आदत हूंदी जो बंदूक जो पटो कोन छोड़ींदो हुउसि ऐं सुम्हंदो हुउसि त बि राइफल हिन कच्छ में विझी पोइ सुम्हंदो हुउसि सही त हमारा ॿिया जेके मूं सां हुआ उनखे मूं चयो त ऐं हीअं करे संझे वारो पहरो ॾियो भले घणी राति पई मूंखे उथियारजा आउं दर ताईं सुम्हां थो मूंखे चयो भलो कमु वेॾे आउं सुतुसि उन जो इहो ॻाल्हाए छा कंदासीं हिते केरु थो अचे ईअं करे हू बि सुम्ही रहिया सुम्ही रहिया का महिल थी त पी सिंह शाह मर्दां शाह आयो त मूंखे हीअं हथ मां झले जा झट ॾिनई त मां उथी साऊं थी वियुसि अड़े भेण ॾिसां त हमारा त सुता पोइ वेली हुते हुनखे उथियारियासीं हरे करे त हुन जो कुझु कोन्हे मुंहिंजो कुझु कोन्हे इन तलीअ में हिते माण्हू आहे जंग जो मैदान आहे चऊं न कुझु कोन्हे पर हमरासीं 2-3 थी हिकिड़ो वण जी अड़ विवा ॾेई वेठासीं त ॾिठोसीं तीली लॻी माचिस लॻो का बीड़ी थो खायूं हाणे पेर हुन विञाया हाणे जेको पेर मूं अहिड़ीअ जाइ ते हणाया जिते हुनजो लॻनि ई न हीअं गच हुई न साईं तली हिकिड़ी तो ॾिठियूं के न मली फ़क़ीर जी आहे अहिड़ियूं आहिनि ओड़ी तली पोइ असांखे अलाह साईं बचाया सुबुह जो हू विया पाण आया असीं आयासीं ओड़ी शाह माता शाह बचाए छॾिया न तूं मथियां पहुची वञंदा हा त तूं मथियां पहुची विया हुआ पहुची वञे जे ॾींहुं असांखे उहो न उथियारे न त ॾींहुं करे असीं जे हीअं वाहूं त हू अॻियां वेठा हुजनि हा सही हा फ़क़ीर ॿियो भला तव्हांखे जमायत जे ख़बरूं चारो असांखे ॿुधायो भला इहा पाकिस्तान खां पोइ ई ख़बर अथई हा 65 जंग में पोइ थी आहे 71 जी जेका जंग लॻी हीअ 71 जेका जी जी इन 71 जे जंग इन में तव्हां मुजाहिद हुयो हा सुण त असीं हिते जंग लॻी ऐं दरगाह शरीफ़ ते हुउसि हिकिड़ो ठकुर नारायण सिंह नालो धाड़ेलो इंडिया जो हिकिड़ो सामीअ जो ऊठो खाइजी आयो उन पुठियां थी आयो उन जो राॼड़ा में कई कोन्हे हूं जावां थो मंगरियां कोन्हे अच्छा वियो मंगल में टेभिरीअ उन खणी जी दरगाह छॾियो हिते रेडिए में कुझु सोच हूंदो जंग लॻे पई त मूं वटि हीअ भेण चुनियूं आयल पंधो कंदे निकिर ॿिए ॾींहुं असां छिके छॾियो वियासीं उते जो वियासीं त उहे असांजा जेके उते वरी असांजो जो इलाइक़ो आहे उन में हिकिड़ो ड्रियो आहे हीअं असांजे ॻोठ खे वेझो ड्रियो आहे उन में पाणी बि घणेई आहे पर उन में हरू भरू गाॾी ॿी अची कान थी सघे उन ड्रियो ॾे असांजा जेके माण्हू वग़ैरह लंदा सभु कढी छॾियासीं हिकिड़ो घोड़ो हिकिड़ो ऊठ उन ते चढ़ी असीं 2 माड़ा निकितासीं मूं सां बंदूक या तेरी नोट लेसण वेसण बि कोन हो त सूबेदार हिकिड़ो हूंदो लखियारे जो त उहो चवंदो त इहो अली जो है ये बड़ा बदमाश है ये इंडिया सां साथ रखता है इसको हम पकड़ेगा उहो चवंदो अच्छा पठान हो गुलवन में नालो ॿेड़ी उते जो हमिलो थियो त उहो सीणा हू बि खटे विया हू इंडिया वारा सैदा बि खटे विया हाणे भॻो ॿेड़ी असीं पिया अचूं त हीअ अॻियां समा आया त हुन को सो हवालदार हो मुंहिंजो दोस्त हो हुन चयो भाई अली तो आ गया साहब ये अली आ गया जी अली आ गया यार हम मर गया आप हमारे पास आए ही नहीं अब ऐसा हो गया हीअं क्या जो हाणे कान था तोखे मारो ॾियूं तूं परवाह न कर जी हमें रोको हथों खे बुझाओ मुंहिंजो हथों खे केॾांहुं वेंदो असीं वेठा आहियूं न
आपकी मर्ज़ी ॿिनि ॾींहंनि आयासीं उते जेको जिते असांजो देरो हो उते ॿकर पुठोसीं काॾे चांवरनि जी लाथीसीं उनखे बुख कढाईसीं चईं हथों खे पुॼाए मुंहिंजे हथों खे ॾींदूं त इहे हथियार असांखे ॾे पोइ तोखे हथों खे असांखे ॾींदो न त कोन ॾींदासीं ॿिए ॾींहुं ठहियो असीं वियासीं सुबुह जो वियासीं त हाणे जिते सामान छॾियऊं न उते न का आई न का वेई उहो सामान ढिगे लॻा पिया आहिनि पिंडड़ी भॼी आया ही भॼी आया भई उहो सामान खयो अथऊं असां बि कमु मिलायो हू जेके बुख मरियो त सीणा वारा भॼी आया उन्हनि खे बि ॾिनोसीं हाणे भरी आयो हिते मेजर को आज़म नालो हो हिन रेंजर में उहो मुंहिंजो कुझु शक्ति हो उन मेजर ॾांहुं वियुसि मुंहिंजो मूंखे 50 राइफलूं बि गोलियूं बि ॾे त असीं हिफ़ाज़त करियूं जे न त पोइ असीं हाणे विकिणीअ जा 2 बंदूकूं ते छा कंदासीं तुंहिंजी रेंजर त हथियार छो ई वठी आहे हुन आवा लिखियो 50 बंदूकूं राइफलूं बि मिलियूं ऐं गोलियूं बि मिलियूं पोइ ॿधायूं को हणी ॼाणे को न हणी ॼाणे उनखे बि ॿधाईसूं खणंदासीं नालो लिखी करे पूरा खाना पूरी त करियूं पोइ ईअं करियो वेठा हुआसीं पोइ हू इंडिया अॻिते कोन आया न पोइ अॻिते कोन आया पोइ छा थियो जो पोइ उहा जेका फ़ौज हुई छा सीना ऐं हुनजो विच जे न हो न तॾहिं मां आउं सम्झां थो त 30-35 माइल जो मुसाफ़िर हाणे इन विच में विचु ख़ाली थी वियो हाणे हिते इंडिया जा माण्हू फ़क़ीर मगन मङियो ॿिया दोस्त उन माण्हू मोकिलियो त असां ॾे अचो पाण को मशहूरु करियूं को धंधो शुरू करियूं रैली ते आउं बि वियुसि गॾिया पोइ असांजो इहो धंधो दाड़ी जेको सो हलो हू पिया ॾींदा असीं विच में पिया ॾींदा हुआसीं विच में हिकिड़ो 2 तड़ा उहे बि खोले छॾियासीं ऐं रेंजर जो को जेके 2-3 सिपाही आहे उहे असां सां ठहियल आहे उनखे 5 रुपया ॾींदा हुआसीं अच्छा भला हीअ जेको पंहिंजी सूर्य बादशाह जे दौर में या पाकिस्तान खां पोइ हुन पासे जेका जमायत हुई उन्हनि जो छा रहियो पोइ नमूनो हुनजो पंहिंजो तालुकात रहिया अचणु वञणु थियो या बॉर्डर ते तार त पोइ लॻी आहे तार खां अॻे न हा तार खां अॻे त सची थो पुछी त असीं पाण उते ई रहंदा हुआसीं सही माना तार खां अॻु में असीं ओॾा ई रहंदा हुआसीं 5 ॾींहं 8 ॾींहं 15 ॾींहं उते पंहिंजी बिरादरियूं बि आहिनि दोस्त बि आहिनि सही हिंदू उते जा जेके वेंदे केसि ताईं जैसलमेर ताईं बाड़मेर जोधपुर ताईं तव्हां माना ॾिठो शहर जैसलमेर ॾिठा हा पर जैसलमेर सुठो शहर हुजा सुहिणो शहर हो सुहिणो आहे हा पर हीअ जेको भिटाई साहिबु फरमायो आहे जैसलमेर हिननि खे जस माना एतिरियूं उते जो मतिलबु औरतूं बि सुहिणियूं आहिनि छा कहिड़ी क़ौम आहे उते ॿी ॻाल्हि आहे साईं उहो त कंहिं मूंखे चयो त भिटाई साहिबु जॾहिं वियो जैसलमेर में हा तॾहिं को मुरीद हो उन वीचारे हू कुझु बि कोन त हुन माई मोकिली को लुहर हो को अहिड़ो को उन ॾे मोकिले त वञ भला अॼु उन टा वठी आया त मुर्शिद खे खारायूं त हुन माई खां वई हुन वटि हुनखे वञी चई त हाणे तुंहिंजी जेका हुई तमना पूरी कर मूंखे ईअं एतिरो पैसा ॾे असांजो मुर्शिद आयो आहे त हुन चयो तूं मुंहिंजी माउ थी तोखे जेकी वणे सो कर बसि पोइ हुन चयो त जे बेटा त जसो तुंहिंजी शर्म हिनखे जेका थी लीला आहे कार में लंडी हा लंडी हुत बि रसोयो हुत बि गली हो त कीअं आहे हा वाह वाह ज़बरदस्त हाणे इहो माना तार खां पोइ पंहिंजो राब्तो हुन जमाए सां कटिजी वियो ईअं जेका हीअ तार लॻी विच में बॉर्डर ठहियो पोइ जमाए जो राब्तो कटियो इहो टेलीफोन जो आहे हा ॿियो त जेको पासपोर्ट ते हू अचनि था त पोइ हिते पाण ते अचनि था तव्हांजो को माण्हू ओॾां वञे त पासपोर्ट ते वञे थो पर हू त हाणे पाण खे ॾियनि ई कोन था वीज़ा इंडिया वारा हू वजह अची था वञनि साईं मुबीन तव्हां ठीकु आहे हाणे माना सभु अॻियां फकी साईं खे तकलीफ़ जाम ॾिनी थो